नाज़रीन, ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। टंडो मोहम्मद ख़ान मां जब्बार बलोच जी रिपोर्ट मुताबिक़ टंडो मोहम्मद ख़ान में सिंध तरक़ी पसंद पार्टी तरफ़ां योम मादर वतन जे सिलसिले में STP हाउस खां फुलेली पुल ताईं मशल बरदार रैली ज़िले सदर इक़बाल हाजाणू जी अॻवानी में कढी वई। रैली में वॾे अंग में STP जे कारकुननि, उहिदेदारनि ऐं शहरियुनि हथनि में पार्टी जा झंडा ऐं मशलूं खणी शिरकत कई। उन मौक़े ते रैली खे ख़िताब कंदे सिंध तरक़ी पसंद पार्टी जे ज़िले सदर इक़बाल हाजाणू, सैयद सारंग शाह, जुमन गुटको, तारिक सिंधी, जुमन मलाह, शौकत कोलाची, बाबू शाह भाॾाई, काज़ी समीर ऐं ॿियनि चयो त योम मादर वतन जे सिलसिले हेठि ज़िले टंडो मोहम्मद ख़ान अंदरि हमेशह जीअं हिन साल बि योम मादर वतन जे हवाले सां मशल बरदार रैली कढी वई आहे। उन्हनि वधीक चयो, 14 फरवरी ते असांजे क़ाइदे डॉक्टर कादिर मक्सी जी हटड़ी बाईपास ते रिथियल जलसे में कारकुन वध खां वधि शिरकत खे यकीनी बणाइनि ऐं पंहिंजे क़ाइद जो ख़िताब ॿुधनि। सिंध तरक़ी पसंद पार्टी अवामी पार्टी आहे। सिंध ऐं सिंध जी अवाम जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदड़ पार्टी आहे, जंहिं हमेशह सिंध जे हर मसइले ते पंहिंजो पाण मल्हायो आहे।